प्रियालो टाउन कमेटी प्रियालो जो क्लर्क इकबाल ख़ास के लिए प्रियालो खां वापस वेंदे हथियार बंदन हथां जरगमाल मोटरसाइकिल रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर। तफ़सील मूजिब गुज़र रात जो प्रियालो में मच्छर मारिस परे बाद वापस खैरपुर वेंदड़ टाउन कमेटी प्रियालो जे क्लर्क इकबाल हुसैन ख़ास के लिए वॾा माछियो थाणे जे हद पीर जो ॻोठ खैरपुर रोड ते पीर गफ़ार शाह वटि नामालूम हथियार बंदन फ़ौरन जगमाल बणाए सीडी मोटरसाइकिल 10,000 रुपया मोबाइल फ़ोन ड्यूटी कार्ड ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़रार थी विया। जॾहिं त हद जे वॾा माछियो थाणे ते वाक़े जे इतला बावजूद पुलिस अघुर निंड सुतल आहे। होॾां फुरिजी वियल क्लर्क SSP खैरपुर खां फुर कयल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराइण जो मुतालबो कयो आहे। रात 9 बजे मूंखां फुर कई वई आहे। गाॾी ॿ मोबाइल ऐं 17,000 कैश हुई जेको आहे पीरापुर रोड ते। अच्छा कहिड़ी हद आई भाउ जाता तोखां फुर थी आहे? वॾा माछी थाणे जी हद आहे, हुते मूंखां फुर कई वई आहे ऐं मूंखे मारियो कुटे बि बक ॼाया हलो। 17,000 कैश, 2 मोबाइल, हिकिड़ो कीपैड, हिकिड़ो टच, उनमें पर्स मुंहिंजो जेको आहे हुयो उनमें कार्ड वग़ैरह ATM कार्ड हर शइ हुई, शनाख़ती कार्ड वग़ैरह सभु खणी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।